जी नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर। अॼु असां हिकु अहम इशू ते ॻाल्हाइण वारा आहियूं ऐं उहो इशू जेको आहे कल्ह खां हिकु ख़ासि ब्रेकिंग न्यूज़ हले पई ग्रे लिस्ट वारी, त पाकिस्तान खे हिन दफ़े जेको प्रेस में इजलास थियो ग्रे लिस्ट मां ख़ारिज न कयो वियो आहे, पर अञा उन लाइ वधीक कुझु गरा शर्त रखिया विया आहिनि, जंहिंमें 1313 जेके दहशतगर्द आहिनि ऐं उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं आहिनि ऐं ॿिया खोड़ मामला आहिनि जिन ते पाकिस्तान खे अमल करिणो आहे। छा पाकिस्तान उन ते अमल करे सघंदो या इहा जेका ग्रे लिस्ट जे तलवार आहे इहा इन ते लटकल रहंदी? इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां वटि गुलमूरो मौजूदु आहे, तजनगार इन जी सुठी नज़र रहंदी आहे आलमी मामलनि ते, ख़ासि करे जेके ताज़ा मामला थिया आहिनि। अफ़गानिस्तान जो मसइलो आहे ऐं खोड़ सारा ॿिया मसइला आहिनि। हीउ जेको पेरिस में इजलास थियो आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जो, ऐं जिते इहा ग्रे लिस्ट खे पाकिस्तान ते लटकंदड़ जेका तलवार आहे इहा वधीक वक़्त लाइ रखी वई आहे। इन सॼी सूरत हाल ते पाण गुलमूर सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। गुलमूर, सभु कीअं था ॾिसो इन सॼी सूरत हाल खे तव्हां? हीअ ग्रे लिस्ट वारो मसइलो जेको आहे शुरूआति खां वठी हुनजो पस मंज़र इहो आहे त जेके जेके आलमी दुनिया जा जेको नेटो इतिहाद आहे या जेको अमेरिका आहे, यूरोप आहे या यूरोपी यूनियन आहे, हीउ उन्हनि जो इतिहाद आहे। हीउ उन इतिहाद तहत जेको आहे समूरी दुनिया ते जेको आहे पंहिंजा शर्त लागू करे जेको आहे मञणु पिया चाहिनि। ऐं उन सिलसिले में पाकिस्तान मथां बि दॿाउ इहो आहे त जेको आहे कंहिं बि सूरत में जेको आहे जेके दहशतगर्द हुया अफ़गानिस्तान वारी सूरत हाल खां पोइ जेके हिते पैदा थिया ऐं या जेको आहे अफ़गानिस्तान अंदरि जेका मुदाख़लत थी उनखे रोकण जे लाइ जेको आहे उनजो बुनियादी मक़सदु इहो आहे जेको 1300 ऐं कुझु जेको आहे दहशतगर्द जी लिस्ट पेश कई वई आहे। उन में ई हाफ़िज़ सईद मुलस आहे। हाफ़िज़ सईद जो बि जेको आहे बार बार ज़िक्र आयो आहे त जेको आहे उहो असांजे हवाले कयो वञे। ताज़ो जेको तव्हां ॾिठो जेको आहे लाहौर में धमाको थियो, उहो बि उन सिलसिले जी कड़ी हुई। त उन सां गॾोगॾु जेको अफ़गानिस्तान मसइलो हींअर जेको अहमियत इख़्तियार करे वियो आहे। हीउ जेको सेप्टेंबर ताईं 11 सेप्टेंबर ताईं अहम मामला जेको आहे हल थियणा आहिनि ऐं कुझु जेको आहे उन में ख़ासि तौर ते जेके रंडक विधी पियूं वञनि या जेको आहे इहो बयानु कयो पियो वञे त पाकिस्तान खे तमामु वॾी उमेद हुई त जेको आहे हिन भेरे असां ग्रे लिस्ट मां जेको आहे निकिरंदासीं, पर उहो न थी सघियो। उहो इन सबब जे करे जेको आहे अफ़गानिस्तान वारे मसइले जे हुअण जे करे जेको आहे थियो आहे। ऐं अफ़गानिस्तान मसइलो हींअर जेको आहे फ्लैश पॉइंट जेको आहे तौरु वरितो पियो वञे। उनजो मसइलो इहो आहे त अफ़गानिस्तान अंदरि तालिबान जूं जेके कारवायूं आहिनि से तमामु वधंदियूं पियूं वञनि, जेको आहे वधि खां वधि वधंदियूं पियूं वञनि। एतिरे क़दुरु जो काफ़ी सारनि ज़िलनि ते 32 ज़िलनि ते तक़रीबन हुननि जो कब्ज़ो थी चुको आहे। ऐं रहियो क़ाबिल आहे उन सिलसिले में जेको आहे ताज़ो अशरफ गनी या जेको आहे अब्दुल्ला जो बाइडन सां वाशिंगटन में मुलाक़ात करण लाइ विया आहिनि त जेको आहे असां जेको आहे हिन दहशतगर्दनि खे कहिड़े तरीक़े सां रोके सघूं था। उन सिलसिले में जेको आहे अफ़गानिस्तान जे मसइले ते बि जेको आहे पाकिस्तान जो को क्लियर जेको आहे मौक़िफ़ जेको आहे नज़र नथो अचे। उहो उनजो पस मंज़र इहो आहे त जेको आहे ताज़ो इमरान ख़ान जेको आहे जॾहिं CIA जो चीफ पाकिस्तान पहुतो त उन मुलाक़ात करण खां ई इनकार करे छॾियो इमरान ख़ान। ऐं इमरान ख़ान जो हिन वक़्त ताईं 6 महीननि ताईं जो बाइडन सां जेको आहे का बि न ॻाल्हि ॿोल थी आहे, न वरी का मुलाक़ात थी आहे। इहो ई जेको आहे उन सिलसिले में ताज़ो जेको आहे हमीद असलम बेग जो जेको मज़मून छपियो आहे त हिते उहा सॼी जेके अफ़गानिस्तान वारी जेकी सूरत हाल आहे खानाजगी वारी जेका पैदा थींदी सा पाकिस्तान अंदरि थी सघे थी। ऐं वधि में वधि उनजो नुक़सानु जेको आहे उहो जेको आहे हिते पाकिस्तान खे बर्दाश्त करिणो पवंदो, भोगणो पवंदो। उन सिलसिले में आउं इहो ॿुधाईंदो हलां त रूस जी मुलाक़ात ऐं बाइडन जी मुलाक़ात ताज़ो जेको पीटर जी मुलाक़ात थी उहा बि इन सिलसिले जी कड़ी हुई। छो त रूस जेको हो उन ॻाल्हि ते न पियो राज़ी थियो त जेको आहे जेके तालिबान जेके या जेकी हुकूमत अफ़गानिस्तान अंदरि आहे उनजी सपोर्ट कीअं कजे या जेको आहे उते सीड़पकारी कंहिंजी आहे। हिन वक़्तु वॾे में वॾी सीड़पकारी उते हिंदुस्तान जी आहे। ऐं हिंदुस्तान खे जेको आहे अमेरिका या यूरोपी यूनियन या नेटो उहो सॼी ज़िम्मेवारी उन जे हवाले करणु पिया चाहिनि। हींअर पाकिस्तान वज़ीर अज़म खे साराइनि पिया त अमेरिका खे ठुक जवाबु ॾिनो अथई त असां बराबरीअ जे बुनियाद ते ॻाल्हाईंदासीं। जीअं तव्हां भारत सां बराबरीअ जे बुनियाद ते ॻाल्हायो, छा इमरान ख़ान हिन ॻाल्हि ते बीह सघंदो? मुश्किल बीह सघंदो। एतिरे क़दुरु जो उन जे लाइ इहे बि इंकशाफ आया आहिनि मीडिया में त जेको आहे हुनजी हयातीअ खे ख़तरो आहे। रिटायर्ड जनरलनि जेको पंहिंजे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे, दिफ़ाई तर्ज़ निगारनि जेको चयो आहे उन्हनि चयो आहे त जेको आहे इमरान ख़ान जेको आहे ईअं सम्झो त पाकिस्तान खे वॾे जेको आहे जंजाल में धिकणु पियो चाहे ऐं कंहिं बि सूरत में हुनखे अॾा ॾियणा पवंदा। छो त जेकॾहिं अॾा हू नथो ॾिए त हू उमान जेको आहे ताज़ो उमान जेको आहे भरिसां आहे तमामु हिन जे भरिसां जेको आहे ग्वादर जे भरिसां आहे। तक़रीबन 80 या 90 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। उतां वेही करे बि जेको आहे अमेरिका उहे मिज़ाइल या जेको आहे ॿियो जेको आहे बारूद इस्तेमालु करे सघे थो। हींअर तुर्कीअ जे हवाले जेको आहे सॼो क़ाबिल जेको आहे
सो उनजे हवाले कयो पियो वञे त तुर्की जेको आहे सो क़ाबिल जी जेको आहे सो कंदो या सपोर्ट कंदो या जेको आहे सो उनखे संभालींदो। सो हीउ ख़ासि तौर ते असांजे वज़ीर अज़म खे या इस्टेब्लिशमेंट खे या जेको आहे सो हिन मुल्क जे अवाम खे इहा ई जेको आहे उमेद जी ख़्वाहिश हुई, सभिनी खे ख़्वाहिश हुई त जेको आहे ग्रीन लिस्ट मां पाकिस्तान जेको आहे निकिरंदो ऐं दहशतगर्दी वारे अमल खां बचंदो। सो उहो बचियो त कोन पर रहंदो जेको आहे सो ॻरा शर्त रखिया विया आहिनि त 1300 दहशतगर्द पेश कया वञनि ऐं ॿिया दहशतगर्द जेको आहे हल हवाले कया वञनि, जेके टिकाणा आहिनि उहे बि ख़तमु कया वञनि। ताज़ो अमरीकी जेको आहे सो सीआई जेको चीफ आयो उन इहा बि ॻाल्हि रखी त जेको आहे सो अफ़गान शोरा जेकी आहे हिन में कोटिया अंदरि जेको आहे सो कमु पई करे या जेको आहे अकोड़ा कट में कमु पई करे, तालिबान जा जेके अॾा आहिनि उहे बि तव्हांखे ख़तमु करणा, उन्हनि जा सबूत असां वटि आहिनि। बलोचिस्तान अंदरि बि जेको आहे सो उहे अॾा आहिनि, पंजाब अंदरि बि नर्सरियूं आहिनि। उन सॼे पसर मंज़र में ही 6 महीना इंतिहाई अहम जोगा जेको आहे लिखिया पिया वञनि। जेको आहे हिन में कुझु बि थी सघे थो। इमरान ख़ान जो मुस्तक़बिल बि जेको आहे सो हिन 6 महीननि में वाज़िह थियणो आहे। महिरबानी गुलबुर साहब, तव्हां गुलबुर साहब कल्चर ॿुधो त हीअ 6 महीना जेके आहिनि इंतिहाई अहम आहिनि। ऐं ग्रीन लिस्ट जेका तलवार आहे इहा पाकिस्तान ते लटके रहंदी, छाकाणि त जेके हींअर शर्त पाकिस्तान लाइ ॾिना विया आहिनि इहे इंतिहाई गरा शर्त आहिनि। जेकॾहिं पाकिस्तान इन ते अमल करे थो तॾहिं पाकिस्तान लाइ सूरत हाल ख़राबु थिए थी, जेकॾहिं अमल उन ते नथो करे तॾहिं पाकिस्तान लाइ सूरत हाल ख़राबु थी सघे थी। कंहिं ॿिए शो ते ऐं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राजपर खे ॾींदा इजाज़त अलाह भाई, पर उनखां अॻे ई हिकिड़ी अपील कंदासीं त पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा।